अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जी ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहंदो पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करियूं। जी दोस्तों, त जी कल्ह वारे एपिसोड में तव्हांखे ॿुधाए थो त सिकंदर जे फाइल मां अली जो हिकु चुक कढंदी आहियूं। उहा चुक जेका त अली सिकंदर खे ॻिची में पइजी वेंदी ऐं जेको त पंहिंजे वाल जेको त हुनखे ॻाल्हाईंदो त उहो ईअं ई थियो। पर जेका उहा चुक हुई जेका त अलीज़ा जी हिकु गेम हुई, जीअं त सिकंदर पंहिंजा फाइल तैयारु करे रहियो हुयो ऐं जीअं त हुनखे हिकिड़ी कॉल आई जो उहो थी वियो त उहा जेका अली जो आई हुनजे फाइलनि में हिकु मिस्टेक करे वई आहे। उहा ई मिस्टेक पकिड़े वरी हुनखे हुनजे वाल साहिब खे ॿुधाई त सिकंदर खां हीअ ग़लती थी वई आहे। त माना सिकंदर जो बुरो वक़्तु शुरू थी चुको आहे ऐं अली जो हुन खां पलांद वठण जी माना शुरूआति करे छॾी आहे दोस्तों। त सिकंदर हाणे काॾे न वेंदो। अली जो हुनखे अली जो जेको आहे त हुनजी सॼी फैमिली ते भारी आहे ऐं उहा जेका त हमज़ा सां बि सची आहे ऐं हुनजी फैमिली सां बि सची आहे। ऐं जेको त उहो पंहिंजा पलांद जेको पाड़ींदी थी वञे ऐं हुननि सां माना जेका त चालूं खेॾंदी थी वञे दोस्तों। त हिकु जी ड्रामे जो नालो जीअं दोस्तों त मोहरा आहे, त हिकु माना गेम आहे जेका उहा अलीज़ा हुन सां खेॾी रही आहे। पहिरियों अलीज़ा सां अलीज़ा वारनि सां जेको त अनुषा जे रूप में जेका हुनजी भेण हुई त हुन सां जेको सिकंदर गेम खेॾी। हाणे अलीज़ा वारो आहे त अलीज़ा गेम खेॾी रही आहे दोस्तों सिकंदर सां। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त नेक्स्ट एपिसोड में जेको त अलीज़ा जो जेको वलीमो थींदो ऐं जेको धाम धूम सां थींदो ऐं जेको त ख़ुशी मल्हायूं वेंदियूं ऐं सिकंदर हुनखे चवंदो त हीअ जेका ख़ुशी तुंहिंजी आहे त हीअ ख़ुशी तुंहिंजी माना बर्बादी लाइ मल्हाई पई वञे। ईअं न सम्झजां त हीअ तुंहिंजी ख़ुशी आहे पर हीअ तुंहिंजी बर्बादी आहे, तुंहिंजी बर्बादी शुरू थींदी हाणे दोस्तों। हीअ सिकंदर अलीज़ा खे चवंदो ऐं अलीज़ा बि हुनखे भरपूर जवाबु ॾींदी दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हनान जेको आहे त हुनजी शादी जेका त हिकु वॾे घर में थी रही आहे ऐं उहा जेका छोकिरी आहे जेका जंहिंजो नालो तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं फरिया, हिकु बदतमीज़ छोकिरी आहे जेको सिर्फ़ु हनान जेको पंहिंजी माउ जे करे हुन सां शादी करे रहियो आहे। बाक़ी जेको आहे त हनान खे उहो को बि सुख न ॾींदी रहंदो, हुन सां माना अज़ाब वधाईंदी दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।